अमा साईं हुकुम कयो तव्हां एतिरो जल्दी घुरायो आहे छा थियो आहे? वारिस खान तुंहिंजा चाचा सालार ऐं संघार हाणे पंहिंजी नीच हरकतुनि ते लही आया आहिनि। हुननि असांजी उन ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे जंहिंमें तेल जो ज़ख़ीरो आहे। अमा साईं जॾहिं मुंहिंजे न ॿिन्ही चाचनि खे खुटी खणंदी आहे न या असांजी हवेली तरफ़ रुख कंदा आहिनि या ज़मीन तरफ़। वारिस खान मूं बि त तोखे इन जे करे ई त हिते घुरायो आहे त तुंहिंजे चाचनि या कंहिं बि असांजे दुश्मन जा पेर असांजी ज़मीन ते पवनि त उहे सही सलामत वापसि न मोटनि। इहो मुंहिंजो हुकुम अथई। अमा साईं तव्हांजे हुकुम जी तामीर थींदी। असांजा दुश्मन जेकॾहिं असांजी ज़मीन ते पेर बि रखंदा न त हुनजा पेर कटे घाणे में पिड़ाए मुंहिंजो कीमो कराईंदुसि। सालार ऐं संघार जे मुंहं ते वञी इहो कीमो मलंदुसि। वारिस खान जंहिं ॾींहं खां तुंहिंजे पीउ ऐं मुंहिंजे मुड़ुस हाकिम खान अखियूं ॿूटियूं आहिनि न उन ॾींहं खां इहो संघार ऐं सालार ॿिले वारियूं अखियूं असांजी मिल्कियत ते विझी बांस वारा लामारा था ॾियनि। अमा साईं मां हिन बुखियनि बाज़नि जा पर कटे कुतनि ऐं कामनि खे खाराईंदुसि जीअं ॿीहर का बि शैतानी हरकत करण खां पहिरियां 1000 बार सोचींदा। वारिस इहो चनेसर ऐं भूरो किथे आहिनि? अमा साईं चनेसर ऐं भूरो मुंहिंजे हुकुम जे इंतज़ार में आहिनि। जेकॾहिं मां हुकुम ॾींदुसि न त हिन पूरे इलाइक़े खे मुंडे छॾींदा ऐं मिंटनि अंदरि अहिड़ियूं कारवायूं करे असांजे दुश्मन जो सफ़ायो करे उन्हनि खे ख़तमु करे छॾींदा। वारिस खान इन्हनि झेड़नि ऐं झगड़नि में मुंहिंजा केतिरा मुहाफ़िज़ मरी चुका आहिनि। मुंहिंजे लाइ कुझु मुहाफ़िज़नि जो इम्तिहान वठी उन्हनि खे मुक़ररु कर पुट। पर पुट मुहाफ़िज़ अहिड़ा हुजनि जेके पंहिंजे सिर जी परवाह करण बिना मालिकनि जी हिफ़ाज़त कनि। अमा साईं मां तव्हांजे लाइ अहिड़ा सरफ़िया मुहाफ़िज़ रखंदुसि जीअं भूरो ऐं चनेसर आहिनि जेके दुश्मन खे टांडा ॾेई छॾींदा। टांडा